ओम शांति। अदिति मिले तारीख़ 22/1/2025। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार, इहे अनादि ठहियलु ड्रामो आहे। इहे ॾाढो सुठो ठहियलु आहे। इन जी पास्ट प्रेज़ेंट ऐं फ्यूचर खे तव्हां ॿार सुठी रीति ॼाणंदा आहियो। इहे अनादि ठहियलु ड्रामो आहे। इहे ॾाढो सुठो ठहियलु आहे। इन जी पास्ट प्रेज़ेंट ऐं फ्यूचर खे तव्हां सुठी रीति सां ॼाणंदा आहियो। प्रश्न: कंहिं कशिश जे आधार सां सभी आत्मायूं तव्हां वटि खिचंदी वेंदियूं? कंहिं कशिश जे आधार सां सभी आत्मायूं तव्हां वटि खिचंदी वेंदियूं? उत्तर आहे पवित्रता जे आधार सां। पवित्रता ऐं योग जी कशिश जे आधार सां। इन सां ई तव्हांजी वृद्धि थींदी वेंदी। अॻियां हली करे बाप खे फट सां ॼाणे वेंदा। ॾिसंदा एतिरा ढेर सभु वर्स वठनि था त असां बि त ॾाढा ईंदा। जेतिरी देरी थींदी ओतिरो तव्हां में कशिश थींदी वेंदी। ओम शांति। रूहानी ॿारनि खे इहा त मालूम आहे कि असां आत्मायूं परमधाम खां ईंदियूं आहियूं। बुद्धि में आहे न, हाणे जॾहिं सभी आत्मायूं अची करे पूरी थींदियूं आहिनि, बाक़ी थोरी रहंदियूं आहिनि, तॾहिं बाप बि ईंदा आहिनि मथां खां। हाणे तव्हां ॿारनि खे कोई खे बि सम्झाइणु ॾाढो सहज आहे। दूर देश जो रहण वारो सभिनि खां पिछाड़ी ईंदा आहिनि, बाक़ी थोरा रहंदा आहिनि। हाणे ताईं बि वृद्धि थींदी रहंदी आहे। इहे बि ॼाणंदा आहियो बाप खे कोई बि ॼाणंदो न आहे त पोइ रचना जे आदि मध्य अंत खे कीअं ॼाणनि। बेहद जो ड्रामो आहे न, त ड्रामा जे एक्टर्स खे मालूम हुजणो खपे, जीअं हद जे एक्टर्स खे बि मालूम हूंदो आहे न फलाने फलाने खे इहा पार्ट मिलियलु आहे। जो चीज़ पास्ट थी वेंदी आहे उनखे ही पोइ नंढो ड्रामो ठाहींदो आहे, उनजो पोइ नंढो ड्रामो थींदो आहे। ड्रामो फ्यूचर जो त ठाहे न सघनि, पास्ट जो थी वियो उनखे खणी करे पोइ कुझु कहानियूं बि ठाहे करे ड्रामो तयारु कंदा आहिनि। उहो ई सभिनि खे ॾेखारींदा आहिनि। फ्यूचर खे त ॼाणंदा न आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो बाप आया आहिनि, स्थापना थिए थी, असां वरसो पायूं था। जो ईंदा आहिनि उन्हनि खे असां रास्तो ॿुधाईंदा आहियूं देवी देवता पद पाइण जो। इहे देवता एतिरा उच कीअं ठहिया इहे बि कंहिंखे पतो न आहे। वास्तव में आदि सनातन त देवी देवता धर्म ई आहे। पंहिंजे धर्म खे भुलिजी वेंदा आहिनि त चई ॾींदा आहिनि असांजे लाइ त सभु धर्म हिकु ई आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे पढ़ाइनि था। बाप जी डायरेक्शन सां ई चित्र आदि ठाहिबा आहिनि। बाबा दिव्य दृष्टि सां चित्र ठाराईंदा आहिनि। कोई खे त पोइ पंहिंजी बुद्धि सां बि ठाहींदा आहिनि। ॿारनि खे इहे बि सम्झायो आहे इहे ज़रूरु लिखो पाटधारी एक्टर्स त आहिनि, परंतु क्रिएटर डायरेक्टर आदि खे कोई ॼाणंदो ई न आहे। बाप हाणे नए धर्म जी स्थापना करनि था। पुराणे खां नई दुनिया ठहिणी आहे, इहे बि बुद्धि में रहणो खपे। पुराणी दुनिया में ई बाप अची करे तव्हांखे ब्रह्मण ठाहींदा आहिनि। ब्रह्मण ई पोइ देवता ठहींदा आहिनि। युक्ति ॾिसो कीअं रची आहे। भली अनादि ठहियलु ड्रामो आहे, परंतु ठहियलु ॾाढो सुठो आहे। पहिरियों शूद्र खां पहिरियों ब्रह्मण ठाहींदा आहिनि, पोइ ब्रह्मण खां देवता। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे गुह्य ते गुह्य ॻाल्हियूं नित्य ॿुधाईंदो रहंदो आहे। जॾहिं विनाश शुरू थींदो त तव्हां ॿारनि खे पास्ट जी सॼी हिस्ट्री मालूम हूंदी। पोइ सतयुग में ईंदव त पास्ट जी हिस्ट्री कुझु बि यादि न रहंदी। प्रैक्टिकल एक्ट कंदा रहंदासीं। पास्ट जो कंहिंखे ॿुधाईंदासीं। इहे लक्ष्मी नारायण पास्ट जो कंहिंखे ॿुधाईंदासीं, कोई रहंदो छा ॿुधण लाइ। इहे लक्ष्मी नारायण पास्ट खे बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि। तव्हांजी बुद्धि में त पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर सभु आहे। कीअं विनाश थींदो, कीअं राजाई थींदी, कीअं महल आदि ठहींदा। पास्ट बि आहे कि जो थी वियो, प्रेज़ेंट बि आहे, फ्यूचर बि आहे। ठहींदा त ज़रूरु असां ई न।
स्वर्ग जी सीन सिनरी ही अलॻि आहे। जीअं जीअं पार्ट वॼाईंदा रहंदा मालूम पइजंदो वेंदो। इनखे चइबो आहे खूने नायक खेल। नायक नुक़सानु थींदो रहंदो आहे न, अर्थक्वेक थींदी आहे, केतिरो नुक़सानु थींदो आहे, बॉम्ब्स फिटी कंदा आहिनि, इहे नायक आहे, कोई कुझु कंदो थोरी आहे। ये विशाल बुद्धि जो आहे उहो सम्झंदा आहिनि विनाश बराबरि थींदो। नायक आहे, कोई कुझु कंदो थोरी आहे, फालतू में कंदा रहंदा आहिनि लड़ाई झगड़ा। ज़रूरु मारामारी थी हुई, विनाश बराबरि थियो हुयो, ज़रूरु मारामारी थी हुई। जीअं अहिड़ो खेल बि ठाहींदा आहिनि, है न, अहिड़ी मूवी बि पहिरियों खां ई ठहियल आहिनि, खेल बि ठाहींदा आहिनि। इहे त सम्झी बि सघंदा आहिनि, कोई सम्झे कंहिंजी बुद्धि में टच थींदो आहे, कोई समय कंहिंजी बुद्धि में टच थींदो आहे त ओड़ो खेल बि ठाहे ॾींदा आहिनि। तव्हां त प्रैक्टिकल में आहियो न, तव्हां हुन राजधानी जा मालिक बि ठहींदा आहियो। ब्राह्मण त ज़रूरु ठहींदा, ब्रह्मा द्वारा या ब्रह्म कुमार कुमारियूं द्वारा नॉलेज वठंदा आहिनि त हुते अची सघंदा आहिनि। रहंदा त पंहिंजे घर गृहस्थी में आहिनि, ॾाॾनि जो त ॾाॾनि ॾे त असां ॾाॾा त ॼाणे बि न सघनि, ऐं ॾाॾनि खे त असां बि न ॼाणे सघूं। मतिलबु जेका हिन दुनिया में अॼुकल्ह सोशल मीडिया जे न्यूज़ पेपर जे ज़रिए अलाए कंहिं ज़रिए बि बाबा जा ॿार ठहींदा था वञनि, जेके सभु ॼाणे बि न सघंदा। सेंटर्स ते केतिरा ईंदा आहिनि, एतिरा सभु यादि थोरी रही सघंदा आहिनि। केतिरा ब्राह्मण आहिनि, वृद्धि के थींदा रहंदा आहिनि, अनगिनत थी वेंदा आहिनि, न एक्यूरेट हिसाब कढी न सघो। राजा जो मालूम थोरी पवंदो आहे, राजा खे मालूम थोरी पवंदो आहे एक्यूरेट असांजी प्रजा केतिरी आहे। भल आदमशुमारी आदि कढंदा आहिनि, पोइ बि फ़र्क़ु त पइजी वेंदो आहे न। हाणे तव्हां बि सेंटर स्टूडेंट्स आहियो, इहे बि स्टूडेंट्स आहिनि, सभु भाई आत्माउनि खे यादि करिणो आहे हिकु बाप खे। नंढे ॿारनि खे बि सिखलाइबो आहे बाबा बाबा चयो, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। अॻियां हली करे बाबा खे फट ॼाणे वेंदा। ॾिसंदा एतिरा ढेर सभु वर्सो वठनि था त ॾाढो ईंदा। जेतिरो देरी थींदी ओतिरो तव्हां में कशिश थींदी वेंदी। पवित्र ठहिण सां कशिश थींदी आहे। जेतिरो योग में रहंदा ओतिरो कशिश थींदी आहे। ॿियनि खे बि खीचंदा, बाप बि खीचंदा। मतिलबु जेकी शुद्ध आत्माऊं हूंदी न, उहो ॿियनि खे बि उन्हनि जी कशिश थींदी। बाबा बि खीचंदा आहिनि, ॾाढी वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। उन्हनि जे लाइ युक्ति बि रचबी आहे न। गीता जो भॻवानु केरु? श्री कृष्ण खे यादि करणु त सहज आहे, उहो त साकारी रूप आहे न। निराकारी बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो। हिन ॻाल्हि ते सॼो मदार आहे। इन करे बाबा चयो हुई हिन ॻाल्हि ते सभिनि सां लिखाईंदा रहो कि भॻवानु केरु, गीता जो भॻवानु केरु। वॾी वॾी लिस्ट ठाहियो त मनुष्य खे पतो पए। तव्हां ब्राह्मण जॾहिं पक्का निश्चय बुद्धि थींदा, झाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो। माया जा तूफ़ान बि पिछाड़ी ते ईंदा। विजय पाए वठी पोइ न पुरुषार्थ रहंदो न माया रहंदी, है न। जॾहिं असां विजय पाए वठंदासीं न, पोइ न पुरुषार्थ रहंदो न माया रहंदी। यादि में ई ॾाढा करे करे हारदा आहिनि। जेतिरो तव्हां योग में मज़बूत रहंदव ओतिरो हारदव न। ये राजधानी स्थापना थिए थी। ॿारनि खे निश्चय असांजी राजधानी हूंदी, पोइ असां हीरे जवाहरात किथां लाहींदासीं, खानियूं सभु किथां खां ईंदियूं। इहे सभु हुया त सही न, है न। खानियूं आदि सभु हुयूं त सही। इन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। जो थियणो आहे सो प्रैक्टिकल में ॾिसंदासीं। अञा त बाबा सां गॾु उथो वियो, खाओ पीओ, मौज मनायो। सत्युग में जो हूंदो ॾिठो वेंदो।
स्वर्ग ठहिणो त ज़रूरु आहे। जो सुठी रीति पढ़ंदा उन्हनि खे निश्चय रहंदो असां वञी करे भविष्य में प्रिंस ठहींदासीं, हीरे जवाहरातनि जा महल हूंदा असांजा। ये निश्चय बि सर्विसेबल ॿारनि खे ई थींदो। जो कम पद पाइण वारा हूंदा उन्हनि खे त कॾहिं अहिड़ा ख़्याल ईंदा बि न कि असां महल आदि कीअं ठाहींदासीं, है न। जो कम पद वारा हूंदा, है न। पर हीअं न असां सॼो ॾींहुं उहो ई सोचंदा रहूं, बाबा खे भुलिजी वञूं। बाबा त चईंदा आहिनि शांतिधाम सुखधाम खे यादि करो, लेकिन बाबा चईंदा आहिनि न मूंखे बि यादि करो। त भले ई स्वर्ग खे यादि करो, असांजा हीअं महल हूंदा, असां हीअं ठाहींदासीं, परंतु बाबा बि यादि रहे। बाबा चवनि था असां त पढ़े जो सर्विसेबल ॿारनि खे अहिड़ा ख़्याल ईंदा। ॿार बि सम्झाइनि केरु सुठी सर्विस कंदा आहिनि। असां त पढ़े वेझे अॻियां भरी ॾोहींदासीं। जीअं इहे बाबा आहे न, बाबा खे ख़्यालात रहंदा आहिनि न, ॿुढो ऐं बालक समान थी वियो। इन करे हिननि जी एक्टिविटी बि बचपन मिसल थींदी आहे। बाबा जी त हिकु ई एक्ट आहे, ॿारनि खे पढ़ाइणु सिखाइणु। शिव बाबा जी विजय माला जो दानो ठाहिणु। त पुरुषार्थ बि ॾाढो खपे, ॾाढो मिठो ठहिणो आहे, श्रीमत ते हलणो पए, तॾहिं ई उच्च ठाहींदासीं। हीअ त सम्झ जी ॻाल्हि आहे। बाबा चईंदा आहिनि असां जो ॿुधाईंदा आहियूं हुन ते जज करो, अॻियां हली ॿियो बि तव्हांखे साक्षात्कार थींदो वेंदो, नज़दीक ईंदा रहंदा त यादि ईंदी रहंदी। 5000 वर्ष थिया आहिनि पंहिंजी राजधानी 5000 वर्ष थिया आहिनि पंहिंजी राजधानी सां लौटी 84 जन्मनि जो चक्कर लॻाया आहियूं। जीअं वास्को डिगामा जे लाइ चईंदा आहिनि न, वर्ल्ड जो चक्कर लॻाई। तव्हां हिन वर्ल्ड जे 84 जो चक्कर लॻायो आहे न, उहो वास्को डिगामा हिकु वियो। इहे बि हिकु आहे जो तव्हांखे 84 जन्मनि जो राज ॿुधाईंदा आहिनि। डिनाइस्टी हल्दी आहे त पंहिंजे अंदरि ॾिसणो आहे असां में कोई देह अभिमान त न आहे, फंक त न थी वेंदा आहिनि, किथे बिगड़ंदा त न आहे। तव्हां योग बल में हूंदव, शिव बाबा खे यादि कंदा रहंदव त तव्हांखे कोई बि चमाट आदि मारे न सघंदो आहे। तव्हां योग बल में हूंदव, शिव बाबा खे यादि कंदा रहंदव त तव्हांखे कोई चमाट मारे न सघंदो आहे। योग बल ही ढाल आहे। कोई कुझु करे बि न सघंदो। अगरि कोई चोट खाईंदो आहे त ज़रूरु देह अभिमान। देही अभिमानी खे चोट कोई मारे न सघे, भूल पंहिंजी ई थींदी आहे। विवेक कीअं चईंदो आहे देही अभिमानी खे कोई कुझु बि करे न सघंदो। हिन करे कोशिशि करणी आहे देही अभिमानी ठहिण जी। सभिनि खे पैगाम बि ॾियणो आहे न, भॻवान वाच्य मन मना भव। कहिड़ो भॻवानु, इहे बि तव्हां ॿारनि खे सम्झाइणो आहे। बसि हिन हिकु ई ॻाल्हि में तव्हांजी विजय थियणी आहे, मन मना भव। सॼी दुनिया में मनुष्य जी बुद्धि में श्री कृष्ण भॻवानु वाच्य आहे। जॾहिं तव्हां सम्झाईंदा आहियो त चईंदा आहिनि ॻाल्हि त बराबरि आहे, परंतु जॾहिं तव्हांजे मुआफ़िक़ सम्झे तॾहिं चए बाबा जो सिखलाईंदा आहिनि इहा ठीकु आहे। श्री कृष्ण थोरी चईंदो मां अहिड़ो आहियां, मूंखे कोई ॼाणे न सघे। श्री कृष्ण खे त सभु ॼाणे वठनि। हीअं बि न कि श्री कृष्ण जे तन सां भॻवानु चईंदा आहिनि, न। श्री कृष्ण त हूंदो ई सतयुग में आहे, हुते कीअं भॻवानु ईंदो। भॻवान त ईंदा ई आहिनि पुरुषोत्तम संगम युग ते। त तव्हां ॿार ॾाढनि सां लिखवाईंदा वञो। तव्हांजी अहिड़ी वॾी चोपड़ी छपी वञणी खपे, हुन में सभिनि जी लिखत हुजे। जॾहिं ॾिसंदा इहे त एतिरा सभु ईअं लिखनि था त ख़ुदि बि लिखंदा, पोइ तव्हां वटि ॾाढनि जी लिखित अची वेंदी। गीता जो भॻवानु केरु आहे मथे में बि लिखियलु हुजे
कि ऊच ते ऊच भगवान ई आहे। श्री कृष्ण त ऊच ते ऊच आहे न। वो त चई न सघनि कि मामेकम यादि करो। ब्रह्मा सां बि ऊच ते ऊच भगवान आहे, है न। त हीअं अगरि असां हिकु प्रदर्शनी ठाहियूं ऐं हुन में भई गीता जो भगवान सिद्ध करे ऐं उन्हनि सां लिखवाए छॾूं उते कि हा भई भगवान शिव ई आहे, त सभु पढ़ंदा ऐं हुन में उहो बि लिखी वठंदा त केॾा माण्हू थी वेंदा, है न। त बाबा चवनि था हीअं ब्रह्मा जो बि सिद्ध करे जे भई माण्हू हर हिक खे भगवानु चईंदो आहे न, त हर हिक जे लाइ लिखी छॾियो भई कृष्ण जी प्रदर्शनी लॻायो, भई कृष्ण बि ॾिसो हिन खे पूजे थो, त हाणे शिव खे पूजे थो, शिव खां शक्ति वठे थो, त ॿुधाए कृष्ण भॻवानु या शिव भॻवानु वॾो केरु, त लिखंदा शिव भॻवानु आहे न। त हर देवी देवता आहिनि बि शिव खे ई पूजियो आहे। देवियुनि खे माण्हू भॻवानु चईंदा आहिनि, त शिव देवियूं त शिव जी शक्तियूं आहिनि, शिव खां शक्ति वठनि त देवियूं भॻवानु शिव भॻवानु। ये गुरु नानक देव बि परमात्मा खे यादि कंदा आहिनि निराकार, त ॿुधायो गुरु नानक भॻवानु या परमात्मा भॻवानु, त सिद्ध थींदो वेंदो न। ईअं हर धर्म वारनि खे बि असां सिद्ध करूं कि हिकु ई भॻवानु आहे ऐं लिखित में लिखवाए छॾियूं, सभिनि खे चऊं भई ॾिसो हिननि बि लिखियो आहे, तव्हांखे बि लॻे थो त लिखो। त हिन सां छा थींदो, ॾाढनि माण्हुनि जॾहिं सिद्ध थी वेंदो भई भॻवानु हिकु ई आहे, तॾहिं बि इहा बि असां हिकु तरीक़े जी सेवा करे सघंदा आहियूं। मुख्य ॻाल्हि ई इहा आहे जंहिंमें सदा देवालो, जंहिंमें सभिनि जो देवालो निकिरी वेंदो, ब्रह्मा खां बि ऊच ते ऊच भॻवानु ई आहे। मुख्य ॻाल्हि आहे ही इहा जंहिंमें सभिनि जो देवालो निकिरी वेंदो। बाबा कोई हीअं न चईंदा आहिनि कि हिते विहणो आहे, न। सतगुरू खे पंहिंजो ठाहियो, पोइ पंहिंजे घर में वञी करे रहो। शुरू में त तव्हांजी भट्टी हुई, शास्त्रनि में बि भट्टी जी ॻाल्हि आहे, परंतु भट्टी कंहिंखे चइबो आहे इहे कोई ॼाणंदा ई न आहिनि। भट्टी थींदी आहे ईटनि जी, हिन में कोई पकी कोई खंज निकिती। हिते बि ॾिसो सोनो आहे न, हिते बि ॾिसो सोनो आहे न, बाक़ी पितर टिकर आहे। पुराणी चीजनि जो मान ॾाढो रहंदो आहे। शिव बाबा जो देवताउनि जो बि मान आहे। सत्युग में त मान जी ॻाल्हि न आहे, हुते थोरी पुराणी चीजी वेई ढूंढंदासीं, हुते पेट भरियलु रहंदो, ढूंढण जी दरकार न रहंदी। तव्हांखे खोदणो करिणो न पवंदो सत्युग में। द्वापर खां पोइ खोदणु शुरू थींदो, मकान ठाहींदा कुझु निकिरंदो त सम्झदा हेठि कुझु आहे। सत्युग में तव्हांखे कोई परवाह न रहंदी, हुते त सोनो ई सोनो आहे, ईटियूं ई सोने जी हूंदियूं। कल्प पहिरियों बि तव्हांखे कल्प पहिरियों जो थियो हुयो जो नूंद आहे उहो ई साक्षात्कार थींदो रहंदो। आत्माउनि खे सॾु कंदा आहिनि, उहो बि ड्रामा में नूंद आहे, हिन में मुंझण जी दरकार न आहे। सेकेंड बाय सेकेंड पार्ट बजंदो ई रहंदो आहे, पोइ गुम थी वेंदो आहे। इहा पढ़ाई आहे न। भक्ति मार्ग में त अनेक चित्र आहिनि, तव्हांजा इहे चित्र सभु अर्थ रहित आहिनि, सहित आहिनि, अर्थ बिगर कोई चित्र न आहे। जेसिताईं तव्हांखे जॾहिं तव्हां कंहिंखे सम्झायो न तेसिताईं कोई सम्झी न सघे। सम्झाइण वारो समझदार नॉलेजफुल हिकु बाप ई आहे। हाणे तव्हांखे मिलंदी आहे ईश्वरीय मत, ईश्वरीय घराने जे अथवा कुल जे तव्हां आहियो। ईश्वर अची करे घरानो ई स्थापना कंदा आहिनि। हाणे तव्हांखे राज ई कुझु न आहे, राजधानी हुई हाणे न आहे। देवी देवताउनि जो धर्म बि ज़रूरु आहे, सूर्यवंशी चंद्रवंशी राजा ई हुई न। गीता में ब्राह्मण कुल बि ठाहींदा आहिनि, गीता सां ब्राह्मण कुल बि ठाहींदा आहिनि, सूर्यवंशी चंद्रवंशी कुल बि ठाहींदा आहिनि। बाक़ी ॿियो कोई थी न सघे। तव्हां ॿार सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियो। अॻियां त सम्झंदा हुया वॾी प्रलय थींदी आहे,
पुठियां ॾेखारींदा आहिनि सागर में पीपल जे पत्ते ते श्री कृष्ण ॾेखारींदा आहिनि। पहिरियों नंबर त श्री कृष्ण ई ईंदो न, बाक़ी सागर जी ॻाल्हि न आहे। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झ ॾाढी सुठी आई आहे। ख़ुशी बि उन्हनि खे थींदी जो रूहानी पढ़ाई सुठी रीति पढ़ंदा हूंदा। जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि उहे ई पास विद ऑनर्स थींदा आहिनि। अगरि कोई सां दिलि लॻल आहे त पढ़ाई जे समय बि उहो यादि ईंदो रहंदो, बुद्धि हुते हली वेंदी। इन करे पढ़ाई हमेशह ब्रह्मचार्य में कबी आहे। हिते तव्हां ॿारनि खे सम्झाइबो आहे हिकु बाप जे सवाइ ॿियो किथे बि बुद्धि न वञणी खपे। परंतु ॼाणंदा आहिनि ॾाढनि खे पुराणी दुनिया यादि ईंदी आहे, पोइ हिते वेठे बि ॿुधंदा ई न आहिनि। भक्ति मार्ग में बि ईअं थींदो आहे, सत्संग में वेठे बि बुद्धि किथे किथे भॼंदी रहंदी आहे। हीअ त ॾाढी वॾी ज़बरदस्त इम्तिहान आहे। कोई त जीअं वेठे उहे ॿुधंदा ई न आहिनि। कई ॿारनि खे त ख़ुशी थींदी आहे, साम्हूं ख़ुशी में झूलंदा रहंदा आहिनि। बुद्धि बाप सां गॾु हूंदी त अंत मते सुगति थी वेंदी आहे। इन जे लाइ ॾाढो वॾो पुरुषार्थ करिणो आहे। बुद्धि बाप सां गॾु हूंदी त पोइ अंत मते सुगति थी वेंदी। इन जे लाइ ॾाढो सुठो पुरुषार्थ करिणो आहे असांखे कि असांजी बुद्धि सदा बाप सां लॻी रहे। हिते त तव्हांखे ॾाढो धन मिलंदो आहे। कहिड़ो धन मिलंदो आहे? ज्ञान धन मिलंदो आहे, गुणनि जो, शक्तियुनि जो। केॾा मालामाल थी वेंदा आहिनि असां आत्मायूं। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार विजय माला जो दाणो ठाहिण लाइ ॾाढो ॾाढो सुठो पुरुषार्थ करिणो आहे। विजय माला जो दाणो ठाहिण लाइ ॾाढो सुठो पुरुषार्थ करिणो आहे, ॾाढो मिठो ठहिणो आहे, श्रीमत ते हलणो आहे। ॿियो आहे योग ही सेफ्टी जी ढाल आहे। इन करे योग बल जमा करिणो आहे, देही अभिमानी ठहिण जी पूरी कोशिश करणी आहे। वरदाना विशेष शब्द जी स्मृति द्वारा संपूर्णता जी मंजिल खे प्राप्त करण वारा स्वपरिवर्तक ठहो। सदा ये स्मृति में रहे असां विशेष आत्मा आहियूं, विशेष कार्य जे निमित्त आहियूं ऐं विशेषता ॾेखारण वारा आहियूं। सदा ये स्मृति रहे कि असां विशेष आत्मा आहियूं, विशेष कार्य जे निमित्त आहियूं, विशेषता ॾेखारण वारा आहियूं। ये विशेष शब्द विशेष यादि रखो। ॻाल्हाइण बि विशेष, ॾिसण बि विशेष, करण बि विशेष, सोचण बि विशेष। हर ॻाल्हि में ये विशेष शब्द लाइण सां सहजी स्वपरिवर्तक सो विश्व परिवर्तक थी वेंदो। हर ॻाल्हि में विशेष शब्द यादि रखण सां सहजी स्वपरिवर्तक सो विश्व परिवर्तक थी वेंदो। जो संपूर्णता खे प्राप्त करण जो लक्ष्य आहे उन मंजिल खे सहजी प्राप्त करे वठंदा। स्लोगन आहे विघ्ननि सां घबराइण जे बजाए पेपर सम्झी करे उनखे पार करे वठो। मनसा स्लोगन आहे पंहिंजी हाणे मनसा जी क्वालिटी खे वधायो त क्वालिटी वारी आत्मायूं समीप ईंदियूं। हाणे पंहिंजी मनसा शक्ति खे, मनसा सेवा जी क्वालिटी खे वधायो त क्वालिटी वारी आत्मायूं साम्हूं ईंदियूं। हिन में डबल सेवा आहे, स्व जी बि ॿियनि जी बि। स्व जे लाइ अलॻि महिनत न करणी पवंदी। अगरि मनसा सेवा असांजी सुठी थींदी वेंदी त स्व सेवा बि थींदी वेंदी आहे, अलॻि महिनत न करणी पवंदी। प्रालब्ध प्राप्त आहे अहिड़ी स्थिति अनुभव थींदी। हिन समय जी श्रेष्ठ प्रालब्ध आहे सदा स्वयं सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहण ऐं सभिनि खे संपन्न ठाहिण। हिन समय जी श्रेष्ठ प्रालब्ध आहे सदा स्वयं सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहण
ऐं सभिनि खे बि संपन्न ठाहिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।